में है नूर समाया विरले ने पहचाना, दादा का कहना। कण कण में है नूर समाया विरले ने पहचाना, दादा का कहना। तेरा बाणा मीठा लागे शुक्राना मस्काना, दादा का कहना। प्रेम ही ईश है पाए देवे ये शीश है, प्रेम ही ईश है पाए देवे ये शीश है। सबसे ही प्यार होवे ना मोह ना द्वेष है, सबसे ही प्यार होवे ना मोह ना द्वेष है। प्रेम खजाना जो भी लुटाए जग उसका दीवाना, दादा का कहना। प्रेम खजाना जो भी लुटाए जग उसका दीवाना, बाबा का कहना। दादा का कहना। तेरा बाणा मीठा लागे शुक्राना मुस्काना, दादा का कहना। तेरा बाणा मीठा लागे शुक्राना मुस्काना, दादा का कहना। ना कुछ करना ना कुछ बनना, ना गम से घबराना, दादा का कहना। ना कुछ करना ना कुछ बनना, ना गम से घबराना, दादा का कहना। तेरा बाणा मीठा लागे शुक्राना मुस्काना, दादा का दादा कहना। का कहना। बोलो बोल गोदड़ी घनश्याम घनश्याम की जय। और कोई बोलेगा भजन? आशा बोलेगी भजन? तीसरी आशा या रानी दीदी, वीना मत्तानी, निवान किसका नंबर है? निवान बोलो गोदरी वारे घनश्याम की जय। आज मुझे दादी जो भी श्राद्ध आहे ऐं मुंहिंजी ॾाॾी बि घणो करे 9 महीने में वीचारी गुज़ारे वई हुई, सितंबर में। तो उन्हनि जे लाइ हिकु भजन। तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, सबको आता है। ये जो दुनिया है वन है कांटों का, ये जो दुनिया है वन है कांटों का, तू फुलवारी है, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ। दुखन लागी है माँ तेरी अखियाँ, दुखन लागी है माँ तेरी अखियाँ, मेरे लिए जागी है तू सारी सारी रतियाँ, मेरी निंदिया पे अपनी निंदिया भी तूने वारी है, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ। अपना नहीं तुझे सुख दुख कोई, अपना नहीं तुझे सुख दुख कोई, मैं मुस्काया तू मुस्काई, मैं रोया तू रोई, मेरे हंसने पे मेरे रोने पे, मेरे हंसने पे मेरे रोने पे तू बलिहारी है, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ। कितनी अच्छी है तो कितनी भोली है, प्यारी प्यारी है, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ।
बच्चों की क्या होती है, माँ बच्चों की क्या होती है, वो होते हैं किस्मत वाले जिनकी माँ होती है। तो कितनी सुंदर है, कितनी शीतल है, कितनी सुंदर है, कितनी शीतल है, प्यारी प्यारी है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ। बोलो गोदरी वारी घनश्याम की जय। ॿियो केरु चवंदो भजन? आशा दीदी, रानी आंटी ऐं वीना मतानी। ॿ भाउर हुया, हिकु हुयो गुरमुख ऐं हिकु हुयो वासुदेव। इहे ॿ भाउर हुया। त गुरमुख वटि तमामु घणो पैसो हुयो ऐं जेको वासुदेव हुयो उहो तमामु ग़रीब हुयो। पोइ जॾहिं ही आया पित्र पक्ष आया, त जेको गुरमुख आहे उन घर में सभिनी महिमाननि खे घुराए करे खाधो खाराई। चई सभई अचो हिते खाधो खाओ। त सभई वया। श्राद्ध जो ॾींहुं हुयो उन्हनि जे माता पिता जो। सभई हुते महिमान आया, सभिनी वेठे खाधो खाधो। ऐं हुतां वरी जेको नंढो भाउ हुयो वासुदेव, उहो एतिरो ग़रीब हुयो कि हुन वटि अनाज ई न हुजे घर में, सिर्फ़ु चूल्हो ॿरे पियो ऐं कुझु बि हुते अनाज न हुयो। हाणे पित्र घुमंदा आहिनि इहे 15 ॾींहं, सभिनी मिटनि माइटनि जे घर वञी सभिनी खे आशीर्वाद ॾेई ईंदा आहिनि ऐं ख़ुशि थींदा आहिनि जॾहिं श्राद्ध पाण कंदा आहियूं। उनमें हंधि कढबी आहे ऐं उहो जेको खाधो आहे उहो न्याणियुनि खे, ग़रीबनि खे ॾिबो आहे, स्पेशली न्याणियुनि खे। त जेके माता पिता हूंदा आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे ख़ुशि ॾिसी करे, गॾु ॾिसी करे ॿारनि खे भई गॾु खाधो खाइनि वेठा, पोइ ख़ुशि थींदा आहिनि। हाणे उहे माता पिता आया, पहिरीं कंहिंजे घर वेंदा? गुरुमुख जे घर विया। ॾिठा हूंदा उते सभिनी महिमाननि खे घुरायो अथई, हुनजी धीअरुनि खे घुरायो अथऊं ऐं सभु पाण में मिली जुली खाधो खाइनि वेठा। त उन्हनि खे आशीर्वाद ॾेई चवनि था हलो हाणे नंढे पुट जे घर वेंदासीं। त हाणे कंहिंजे घर वेंदा? नंढे पुट वटि। वासुदेव। हा, वासुदेव जे घर वेंदा। हाणे वासुदेव जे घर विया, ॾिसनि त उते कुझु बि अनाज ई कान्हे, ख़ाली चूल्हो ॿरे वेठो, हिकु दाणो बि उते कान्हे। त छा कयूं? थोरी उते रख पई हुई, उहा रख थोरी थोरी चटियूं, भई असां कुझु त हाणे हितां ख़ाली पेट न वञूं, कुझु त असां हितां ग्रहण करे वञूं। त जॾहिं पाण श्राद्ध न कंदा आहियूं, उहे ॾिसंदा आहिनि खाधो कान्हे त वीचारा बुखिया हली वेंदा आहिनि, या जीअं ॿारनि खे तकलीफ़ न थिए त वीचारनि छा कयो? उहा रख बि चटे विया, भई इनखे दोष न लॻे, कुझु पित्रनि जो दोष न लॻे। उहो जीअं रख चटियूं ऐं जीअं ॿाहिरि निकिता आशीर्वाद ॾियनि पिया, त जेतिरा बि हुते बर्तन पिया हुआ सॼा सोने चांदी सां भरिजी विया। बोलो गोदरी वारे घनश्याम की जय। त हाणे जॾहिं ही उतां ॿई वासुदेव ऐं हुनजी धर्म पत्नी जॾहिं वापसि अचनि पिया पंहिंजे वॾे भाउ जे घर मां, पोइ चवनि पिया भई हाणे ॿिए साल भॻवानु असांखे बि पैसा ॾे त असां बि धूमधाम सां श्राद्ध कंदासीं। धूमधाम सां माना सभिनी खे खाराईंदासीं। ईअं सोचंदा सोचंदा घर अचनि पिया। जीअं घर पहुता, ॿारनि खाधो घुरियो। पोइ चयईंसि बेटा घर में खाधो कान्हे। त चयईंसि वरी बि मां चेक थी करां मतां कुझु पियो हुजे किचन में। वञी करे ॾिसे त जेतिरा बि बर्तन हुया उन्हनि वटि, उहे सॼा बर्तन जेके हुया उहे सोने चांदीअ सां भरिजी विया हुया। ऐं पोइ इहो थी करे पित्रनि खे शुक्र करे थी, भई तव्हां असांजे घर में आया, भले तव्हां रख ई सही ग्रहण करे विया, पर असांखे भाग लॻाए विया। त कुझु माण्हू श्राद्धनि जो उल्टियूं सिधियूं कथाऊं ॿुधाईंदा आहिनि, भई न करणु खपे, किथां उन्हनि खे पहुचंदो। पर पितृ पक्ष में ईंदा आहिनि श्राद्ध, इहे ईंदा आहिनि जेके पित्र, उहे हर हिकु घर में वेंदा आहिनि, पंहिंजे ॿारनि खे ख़ुशि ॾिसी करे उन्हनि खे आशीर्वाद ॾेई ईंदा आहिनि। बोलो गुरु नानक देव की जय। बोलो गोदरी वारे घनश्याम की
जय। उनको मेरी सेवा का अधिकार है, करते जो अपनी माँ से प्यार है, उनको ही मिलता ये दरबार है, करते जो अपनी माँ से प्यार है। मुझको तो 56 भोग लगाते हो, माँ को एक रोटी को तरसाते हो। मुझको तो 56 भोग लगाते हो, माँ को एक रोटी को तरसाते हो। ऐसे जीवन को तो बेकार है, करता ना अपनी माँ से प्यार है, उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है। मेरा दरबार बड़ा ही सजाते हो, माँ को एक कमरा ना दे पाते हो। मेरा दरबार बड़ा ही सजाते हो, माँ को एक कमरा ना दे पाते हो। ऐसे बेटे को तो बेकार है, करता ना अपनी माँ से प्यार है, उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है। मुझको तो अपने घर में लाते हो, माँ को मुझको क्यों तो अपने वृद्धाश्रम घर में लाते हो, माँ को क्यों वृद्धाश्रम छोड़ाते हो। मुझको तो अपने घर में लाते हो, माँ को क्यों वृद्धाश्रम छोड़ाते हो। ऐसा घर मुझको ना स्वीकार है, करता ना अपनी माँ से प्यार है, उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है। वृद्धाश्रम से माँ क्या कहती है, आजा मिलने को अखियाँ तरसी है, तुझसे मिलने को ये माँ मरती है। आजा मिलने को अखियाँ तरसी हैं, तुझसे मिलने को ये माँ मरती है। तेरे आने का ना आसार है, फिर भी क्यों तेरा इंतजार है। तेरे आने का ना आसार है, फिर भी क्यों तेरा इंतजार है। बेशक तू मेरा गुनहगार है, फिर भी मुझको तो तुझसे प्यार है। बेशक तू मेरा गुनहगार है, फिर भी मुझको तो तुझसे प्यार है। जयकारा शेरा वाली दा, बोल सांचे दरबार की जय। कोई भी मट्टी खाकर दुआएं नहीं देगा, सिर्फ माता पिता है, उनको मट्टी भी खिलाओगे तो वो खा के भी दुआएं ही देंगे। कभी बच्चों को कभी उनका बुरा नहीं सोचेंगे। तो माता पिता के जैसा कोई भी नहीं है पूरे संसार में। बाबा भी बोलते थे पहले माता पिता को खुश रखो, फिर गुरु को खुश करने आओ। इसीलिए उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है। बोलो गोदरी वारे घनश्याम की जय। अचो आरती करियूं गद जियो मुझे बाबल प्यारे जी। बोलो जय जय जलगांव वारा जय जय राम, जय जय बाबल प्यारा जय जय राम। तुझा अखंड भंडारा खूब हलन था जलगांव में, हलन था जलगांव में। तो सेवक ॾाढा प्यारा भजन राम जन गारा जी।
अचो आरती करियूं गॾिजियो मुंहिंजे बाबल प्यारे जी बोलियो जय जय जलगांव वारा जय जय राम जय जय बाबल प्यारा जय जय राम तुझे दर ते लगन मेला ओ हरदम संतन जा हरदम संतन जा तुझी जोत में आ भाग तुझी धूणी करामात ओ जी बाबा जी जोत में आ भाग बाबा जी धूणी करामात करामात ओ जी बाबा जा वचन करामात ओ जी आरती करूं के बाबल प्यारे जी बोलो जय जय जलगांव वारा जय जय राम जय जय बाबल प्यारा जय जय राम तुझे मन में वसन ॾींहं रात बाबा जे मन में वसन ॾींहं रात बुढ़ड़ा यारो ॾींदे सभ खे सहारो जी बाबा जग जो प्यारो ॾींदो सभ खे सहारो जी मूंखे बि आधारो जी आरती करियूं मुंहिंजे बाबल प्यारे जी बोलो जय जय जलगांव वारा जय जय राम जय जय बाबल प्यारा जय जय राम तुंहिंजे दर ते अचे सवाली वञे न कॾहिं खाली बाबे जी दर ते अचे सवाली मैदान कॾहिं खाली वया ना कॾहिं खाली तुंहिंजो चोकला धारी तो न वञा बलिहारी बाबे जो